नवाबशाह में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्तक़बाली कैंप वटि सियासी जमायतुनि जे कारकुननि में झेड़ो थियो आहे ऐं नवाबशाह जी हाकिम अली ज़रदारी पुल वटि इन झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जे कारकुननि तरफ़ां लठनि लतुनि ऐं मुक्कुनि जो वसकारो कयो वियो। नवाबशाह में ही वाक़ियो पेश आयो आहे जिते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ लॻायल कैंप ते ॿिनि सियासी जमायतुनि जे कारकुननि में झेड़ो थियो, फायरिंग भी थी आहे। हाकिम अली ज़रदारी पुल वटि झेड़े दौरान लठनि लतुनि ऐं मुक्कुनि सां हिक ॿिए मथां हमिलो कयो वियो आहे। ॿिनि सियासी जमायतुनि जे कारकुननि विच में झेड़ो थियो। नवाबशाह में पीपी चेयरमैन जे इस्तक़बाली कैंप वटि सियासी जमायतुनि जे कारकुननि में झेड़ो थियो आहे ऐं सियासी जमायतुनि जे कारकुननि हिक ॿिए मथां लठनि ऐं मुक्कुनि सां हमिलो कयो आहे। इन जे नतीजे में कुझु ज़ख़्मी भी थिया। नवाबशाह जी हाकिम अली ज़रदारी पुल वटि इहो झेड़ो थियो आहे। नवाबशाह में पीपी चेयरमैन जी इस्तक़बाली कैंप वटि सियासी जमायतुनि जे कारकुननि में छिकताण ऐं झेड़ो थियो। झेड़े जे नतीजे में कुझु कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि जॾहिं त सियासी जमायतुनि जे कारकुननि हिक ॿिए मथां लठनि लतुनि ऐं मुक्कुनि जो वसकारो लाए ॾिनो। छिकताण वारी सूरत हाल आहे। हिन वक़्तु नवाबशाह वेझो हाकिम अली ज़रदारी पुल वटि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल जे लाइ पीपी कारकुननि तरफ़ां इस्तक़बाली कैंप क़ाइमु कई वई हुई। इन दौरान ॿी सियासी जमायत जे रैली दौरान इहा छिकताण वारी सूरत हाल पैदा थी आहे ऐं ॿिनि धुरियुनि विच में इन छिकताण जे नतीजे में कुझु माण्हू ज़ख़्मी भी थिया। फायरिंग भी थी आहे ॿुधायो पियो वञे। पुलिस नफ़री भी हिते मौजूदु आहे ऐं सियासी पार्टीज़ जे कारकुननि हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुक्कुनि सां हमिलो कयो, लठनि जो वसकारो कयो वियो आहे हिक ॿिए मथां।